First Ultra HD web channel. सिंधी मीडिया पारां ऐलानियल हिकु सिंध हिकु सकाफ़त जे सिरे हेठि 1 डिसंबर ते सकाफ़ती ॾींहुं भरपूर नमूने मल्हाइण लाइ सिंध जियां लाड़काणे में बि तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। हर तरफ़ सकाफ़त जा रंग झरकंदा नज़र अची रहिया आहिनि। सकाफ़ती ॾींहं जे तयारियुनि जे सिलसिले में लाड़काणे जे अहमद अली ग्रामर हाई स्कूल में सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ क्लासनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंधी गीतनि ते सकाफ़ती वेस वॻा पहिरे, अजरक ओढ़े, मथे ते टोपियूं पहिरे सकाफ़ती ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां मल्हायो। उन मौक़े ते BTV सां ॻाल्हाईंदे स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। सिंधी सकाफ़त जो ॾींहुं अहमद अली सूमरो ग्रामर में हर साल जीअं भरपूर तरीक़े सां मल्हायो वेंदो आहे ऐं हीउ ॾियारो असांजे स्कूल में ईद वांगुरु हूंदो आहे ऐं हीउ मैसेज मां ॾियण थो चाहियां त पूरी दुनिया में, पर सिर्फ़ु सिंध धरती वारा, पूरी दुनिया में इहो मैसेज वञे त सिंध धरती वारा केॾा मोहबती माण्हू आहिनि, केतिरा महिमान नवाज़ आहिनि ऐं केतिरो पंहिंजी सिंध धरती सां मोहबत था कनि। असां ॾाढा ख़ुशि आहियूं, असांखे ॾाढो मज़ो पियो अचे। असां पंहिंजे स्कूल में सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हायूं था। असां ॾाढियूं डांसियूं कयूं आहिनि, टेबलोस कया आहिनि, असां ॾाढो कुझु कयो आहे। असां ॾाढा ख़ुशि आहियूं। जीअं सिंध जीए। असांजो इहो ई पैगाम आहे त हर कंहिंखे ख़ुशी ऐं जोश जज़्बे सां मल्हाइणु खपे। असांजो सिंध ज़िंदाबाद, पाकिस्तान पाईंदव। पंहिंजे स्कूल में कल्चर डे मल्हाईंदा आहियूं 14 डिसंबर ते। असींखे डांस ऐं टेबलो करे ॾाढो फ़ख़्रु महसूसु थिए थो। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.